जी नाज़रीन, ठरी मीरवा गाम ख़बर शेयर कंदा हलो। ठरी मीरवा जे ॻोठ सूमर चनो में रेडियो टेलीविज़न सिंध जे मशहूर सुघड़ मरहूम सूमर चना जी पहिरीं वरसी ऐं रस्म पग जी तक़रीब कोठाई वई। उन मौक़े ते संदसि ॿिनि वॾनि पुटनि खे पग ॿधाई वई। हाजी अली मर्दा चने खे बिरादरी जे पग ऐं गाज़ी खान चने खे सुघड़नि जी हवाले सां पग ॿधाई वई। उन खां पोइ प्रोग्राम जी हमद सना सां शुरूआत कई वई, जंहिंमें ॻोठाणा बिरादरीअ जा माण्हू, सियासी समाजी, पूरे सिंध जा मशहूर सुघड़ पिणु मौजूदु हुआ। उन मौक़े ते सिंध जे सुघड़नि मरहूम मोहम्मद सूमर चनो खे भेटा पेश कई ऐं चयाऊं त मरहूम हिकु दिलेर ऐं बुर्दबार सुघड़ हुयो। संदसि 4 किताब सुहिणा सुखुन, सूमर जा सचा सुखुन, सूमर जा सराहा सुखुन, सूमर जा सुहिणो सफ़र, सूमर जो किताब पिणु लिखिया, जेके पूरे सिंध में क़बूलियत माणी। रिपोर्टर गुलाम नबी इस्लामी, ATV न्यूज़, ठरी मीरवा।